अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं तानी मेज़बान मुश्ताक राजपर। अॼु असांजे प्रोग्राम जे महिमान आहिनि सिंध जी नामियारी सियासी शख्सियत मोहतरम मीर हज़ार खान बजारानी साहब। मीर साहब हींअर MNA आहिनि, पीपल्स पार्टी सां उनजो तालिक़ आहे, तमामु सीनियर पार्लियामेंटेरियंस आहिनि। हुननि 68 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जॉइन कई हुई ऐं अञा पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि। अॼोकी मुलाक़ात ऐं अॼोकी ॻाल्हि ॿोल तव्हां सां हाज़िर। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां घणी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। महिरबानी तव्हांजी, तव्हां तशरीफ़ वठी आयो। तव्हांजो तालुक जैकोबाद ज़िले सां आहे ऐं इस्लामाबाद में बि काफ़ी अरसे खां पार्लियामेंट जे करे उते बि आहियो। इलाही सारा मौज़ूअ जिन ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे सघे थी, इस्लामाबाद बि, जैकोबाद बि। ज़रूरु ज़रूरु। पर शुरूआति असां चाहींदासीं तव्हां पंहिंजे पॉलिटिकल बैकग्राउंड जे करियो, ख़ासि तौर ते जेको तव्हांजी फैमिली जो पॉलिटिकल बैकग्राउंड आहे, तव्हांजे बाबा, तव्हांजा ॾाॾा साईं जेके उहे बि पॉलिटिक्स में रहिया आहिनि। असांजे व्यूअर्स खे जेकर तव्हां उहो ॿुधायो पंहिंजो पॉलिटिकल बैकग्राउंड ऐं प्लस एजुकेशन बि। जी, एक्चुअली असांजी हिकिड़ी पॉलिटिकल फैमिली आहे। प्री पार्टीशन डेज़ में मुंहिंजो ॾाॾो मरहूम ख़ान बहादुर शेर मोहम्मद ख़ान बेजरानी उहो बॉम्बे काउंसिल जो मेंबर इलेक्ट थींदो आयो। ऐं सिंध जॾहिं बॉम्बे जो हिसो हूंदी त इजलास सभु उते ई थींदा हुआ, त हितां बॉम्बे वेंदा हुआ, सेशन वग़ैरह अटेंड कंदा हुआ। उहो मुंहिंजी त ख़ैर पैदाइश खां अॻु जी ॻाल्हि आहे, पर मुंहिंजे वालिद साहिब खां इहे सभु किसा ॿुधंदा हुआसीं। पोइ 46 में वरी मुंहिंजो वालिद साहिबु इलेक्ट थियो फस्ट टाइम। MLA, उन ज़माने में MLA हूंदा हुआ, मेंबर लेजिस्लेटिव असेंबली। त उन 46 खां वठी पोइ एज़ अ मुस्लिम लीग उन टाइम ते कायदे आज़म साहिब जी ज़िंदगी हुई, मुस्लिम लीग में शामिल हुआ। मुंहिंजो ग्रैंडफादर बि मुस्लिम लीग में हो, मुंहिंजो वालिद साहिब बि मुस्लिम लीग में हो ऐं पोइ उहे मुसलसल रहिया हुन पार्टी सां। ऐं 46 खां वठी 1974 ताईं उहो मुसलसल इलेक्ट थींदा हुया वालिद साहिब जा। 74 में पोइ उन्हनि वरी सूबाई असेंबली जी सीट जेका आहे सा मुंहिंजे लाइ वेकेट कई, चवनि त मां पीपल्स पार्टी उन टाइम ते जॉइन करे चुको हुउसि। ऐं भुट्टे साहिबु महिरबानी कई, मूंखे कैबिनेट में इंडक्ट कयो सिंध में उन ज़माने में जॾहिं तब्दीली आई। मुमताज़ अली भुट्टो साहिबु हटाए करे जतोई साहिब खे आंदो वियो हिते, त उन जी जॻह कैबिनेट ठही हुई, उन में मां शामिलु थियो हुउसि। त 74 में पोइ उन ख़ाली थियल सीट तां वरी मां इलेक्ट थियो हुउसि, वालिद साहिब वारी सीट तां। त पोइ मुसलसल इलेक्ट थींदो, 2 दफ़ा MPA इलेक्ट थियुसि। 88 में वरी मां सेनेटर इलेक्ट थियुसि ऐं 90 खां वठी वरी पोइ नेशनल असेंबली में मां रहियो आहियां। ऐं मुंहिंजी एडुकेशन तव्हां पुछी, उहा शुरू खां वठी कोयटा में पढ़ियुसि मां। चवनि त जैकोबाद कोयटा सां लाॻीतो आहे, वेझो आहे। उते सेंट फ्रांसिस ग्रामर स्कूल में मूंखे दाख़िल कयो बचपन में। प्राइमरी खां वठी KG खां वठी वेंदे जूनियर कैम्ब्रिज ताईं उते मां कोयटा में पढ़ियुसि उन स्कूल में। जूनियर कैम्ब्रिज करण खां पोइ मां वरी कराची हलियो आयुसि। हिते कराची में सेंट पैट्रिक्स हाई स्कूल में मां प्री सीनियर कैम्ब्रिज ऐं सीनियर कैम्ब्रिज कई। ऐं साइमल्टेनियसली गॾोगॾु सीनियर कैम्ब्रिज जॾहिं मां कयां पियो त मैट्रिक जो बि ईअं फॉर्म मां भरे छॾियो, उहो बि इम्तिहान में वेठो हुउसि, त उहो ॿई क्लियर करे वरिता। पोइ वरी नेशनल कॉलेज कराची में हिते मां ग्रेजुएशन कई। उनखां पोइ वरी कराची यूनिवर्सिटी हलियो वियुसि। MA पॉलिटिकल साइंस कराची मां कयमि ऐं वरी साइमल्टेनियसली SM लॉ कॉलेज मां LLB बि कई मां। त इहे ॿई डिग्रियूं गॾोगॾु कयूं। त इन ई दौरान वरी पोइ पॉलिटिक्स में अची वियुसि, त पोइ ईअं ज़िंदगी वरी अॻिते हली वई। पॉलिटिक्स मतिलबु तव्हांखे हिकिड़ो त फैमिली तरफ़ां बि मिली, लाइक तव्हांजी पंहिंजी चॉइस हुई त पॉलिटिकल कैरियर ठाहिण कान? न, मुंहिंजी एक्चुअली पॉलिटिक्स मुंहिंजी चॉइस कान हुई। मूंखे बचपन खां वठी शौक़ु हुयो त एयरफोर्स जॉइन कयां। जीअं हर कंहिं माण्हू जी पंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे, शौक़ु हूंदो आहे। मूंखे पहिरियों शौक़ु इहो हूंदो हो त एयरफोर्स में वञा। पर उन एयरफोर्स में 2 शयूं मुंहिंजे आड़े आयूं। हिकिड़ो मुंहिंजी आईसाइट, उहा स्कूल जे ज़माने में ई मुंहिंजी आईसाइट जेका आहे सा वीक थियणु शुरू थी हुई। इनफैक्ट उहा टेस्ट बि मां ॾिनी हुई एयरफोर्स में जेका सिलेक्शन जी थींदी आहे, पर उन में हिकु आईसाइट मुंहिंजी कमज़ोरी। ॿियो मुंहिंजो वालिद साहिबु हिन ते एग्री कोन पियो करे।
उनजे करे एयरफोर्स में वञी कोन सघियुसि। सेकेंड मुंहिंजी चॉइस हुई त मां CSS कयां। अच्छा। सो उनजी मां तयारी बि कई। ऐं इतफ़ाक़ अहिड़ो थियो मजबूरन पोइ एग्ज़ाम में वेही कोन सघियुसि। पोइ हालात मूंखे वरी पॉलिटिक्स में वठी आया। मुंहिंजे वालिद साहिब जी शुरू खां इहा ख़्वाहिश हुई त मां पॉलिटिक्स में जेको आहे सो अचां ऐं जीअं फैमिली ट्रेडिशन रहियो आहे उन ट्रेडिशन खे मां अॻिते वधायां। थी सघे थो वालिद साहिब मुंहिंजे अंदरि उहा पॉलिटिकल जेके थींदा आहिनि जरासीम शायदि उहे उनखे नज़र आया हुजनि ऐं उन्हनि मौज़ून सम्झो हुजे त इहो पॉलिटिक्स में कामयाबु वेंदो ऐं इनखे अॻिते वधाइजे। सो इन लिहाज़ सां पॉलिटिक्स में आयुसि ऐं पोइ अॼु पॉलिटिक्स में पॉलिटिक्स ते असां ईंदासीं थोरी देरि में। उन खां पहिरीं तव्हांजा ॿिया इंट्रस्ट कहिड़ा आहिनि अदर देन लाइक इलेक्शन विढ़णु, वरी पोइ पार्टियुनि जो इजलास, क़ौमी असेंबली, इहे सभु सॼो पॉलिटिकल जेका लाइफ आहे उन खां अलावा ॿिया तव्हांजा इंट्रस्ट? मूंखे 2-3 शौक़ आहिनि। हिकिड़ो त मूंखे पढ़ण जो शौक़ु काफ़ी आहे, किताब वग़ैरह पढ़ंदो आहियां। शेरो शाइरी सां मूंखे काफ़ी शौक़ु आहे, ॿुधण जो। पाण शाइर कोन आहियां, बाक़ी ॿुधण जो ऐं पढ़ण जो मूंखे शौक़ु आहे। म्यूज़िक सां मूंखे काफ़ी लॻाव आहे। ऐं स्पेशली जेको क्लासिकल इंडियन म्यूज़िक आहे असांजो, उहो ग़ज़ल या ठुमरी वग़ैरह, इहे शयूं मूंखे ॾाढियूं पसंदि आहिनि। ऐं ॿियो शिकार मूंखे वणंदो आहे। शिकार कंदो आहियां। घोड़े सवारी अॻे कंदो हुउसि, हाणे शायदि उमिरि जे लिहाज़ खां हाणे कोन था कयूं। जवानी में घोड़े सवारी बि काफ़ी कई। इहे मूंखे शौक़ु आहिनि। लॉ प्रैक्टिस करण जो कॾहिं न आयो? लॉ मूंखे प्रैक्टिस करण जो मौक़ो ई कोन मिलियो। इनफैक्ट जॾहिं मां डिग्री कई उन ई ज़माने में मां इंडक्ट थी वियो हुउसि एज़ MPA, इलेक्ट थी वियुसि, मिनिस्टर थी वियुसि। त मूंखे जेका लॉ जी डिग्री मिली उहा बि जॾहिं मां प्रोविंशियल मिनिस्टर हुउसि। उन ज़माने मिनिस्टर हूंदे कन्वोकेशन असांजी थी हुई, उनमें मां वञी शरीक थियो ऐं बहसियत प्रोविंशियल मिनिस्टर जे मां पंहिंजी वञी डिग्री वाइस चांसलर खां थी हुई। त मूंखे मौक़ो कोन मिलियो जो मां प्रैक्टिस कयां। पर बहरहाल मुंहिंजी रजिस्ट्रेशन आहे। पंहिंजा केसिस जेके थींदा आहिनि उहे मां पाण हाई कोर्ट ताईं जेको आहे सो पाण विढ़ंदो आहियां। जेके इलेक्शन सां रिलेटेड हूंदा आहिनि या ॿियूं अहिड़े क़िस्म जूं जेके चीज़ूं हूंदियूं आहिनि उहे मां पाण कंदो आहियां। डीलिमिटेशन जा केसिस थिया, ॿियूं केसिस हूंदा आहिनि। लॉयर्स बि हूंदा आहिनि पर मां घणो करे पंहिंजा पाण कंदो आहियां। 68 में तव्हां पीपल्स पार्टी जॉइन कई, भुट्टे साहब खां का इंस्पिरेशन हुई या अहिड़ो दौर? भुट्टे साहब खां तव्हांखे ख़बर आहे त नौजवान तबिको जेको बि उन वक़्तु पाकिस्तान जो हुयो उहो सभु भुट्टे साहब खां ॾाढो मरूब बि हूंदो हुयो, इंस्पायर्ड बि हूंदो हुयो। छाकाणि त हिकिड़ी डायनामिक शख़्सियत हुई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी। ऐं जेको बि पढ़ियो लिखियो नौजवान हुयो उन ज़माने में, लेट 60s जी था ॻाल्हि कयूं, जॾहिं भुट्टो साहब एक्टिवली पार्टी पंहिंजी ठाही ऐं उन खां पोइ टूअर्स शुरू कयऊं। ऐं उन वक़्तु जॾहिं अयूब ख़ान पंहिंजे बिल्कुलु उरूज ते हो, उनखे चैलेंज कयईं जंहिं डायनामिक अंदाज़ में, अवामी अंदाज़ में हिकिड़ी सियासत खे नओं रंग ॾिनो भुट्टे साहब। छा त भुट्टे साहब जे पॉलिटिक्स में अचण खां अॻु में पाकिस्तान में हमेशह उहा रिवायती अंदाज़ वारी सियासत हली, ड्राइंग रूम पॉलिटिक्स हली। भुट्टे साहब पॉलिटिक्स खे ड्राइंग रूम मां कढी करे अवामी जेको आहे अदालत में खणी वियो ऐं रस्तनि ते क़रीब अवाम वटि जलसा, माण्हुनि सां मिलणु, हिकिड़ो नओं जेको सो बिल्कुलु रंग ऐं उनखे नओं अंदाज़ सियासत खे भुट्टे साहब ॾिनो। सो उन खां जीअं ॿिया हज़ारे लखे नौजवान इंस्पायर्ड ऐं मुतासिर हुया, ईअं मां बि मुतासिर हुयुसि। ऐं हिते मां जंहिं ज़माने में यूनिवर्सिटी में कॉलेज में पढ़ंदो हुउसि उन ज़माने में बि काफ़ी अचणु वञणु रहंदो हुयो भुट्टे साहब जे बंगले ते। ऐं हू हमेशह यंगस्टर्स खे इनकरेज बि कंदा हुआ, ख़ासि तरह सां पढ़िया लिखिया जेके नौजवान जिन में इहो शऊर हूंदो हुयो उन्हनि खे काफ़ी इनकरेज कंदा हुआ। मूंखे बि शौक़ु हुयो त मां पॉलिटिक्स में भुट्टे साहब सां गॾिजी हलां। इहा उन्हनि जी महिरबानी हुई। 1968 में मां बाक़ाइदा, उन ज़माने में मेंबरशिप फीस 4 आना हूंदी हुई, मूंखे यादि आहे। 4 आना भरे करे असां मेंबरशिप जी स्लिप जेका असां हासिलु कईसीं उहा अॼु ॾींहं ते मूं वटि पई आहे, उनखे हिफ़ाज़त सां मां रखी छॾियो आहे। त
पोइ इहा पॉलिटिक्स में ईअं आहिस्ता आहिस्ता मुंहिंजो पोइ शौक़ु डेवलप थियो ऐं 74 में पोइ वरी मां इलेक्ट थी वियुसि MPA। पोइ भुट्टे साहब जी महिरबानी हुई, उन मूंखे इंडक्ट कयो। पर सर 68 में तव्हां जॾहिं जॉइन कई पीपल्स पार्टी, उहो साॻियो पीरियड आहे जॾहिं 1 यूनिट जे ख़िलाफ़ मूवमेंट हले पई ऐं सिंध में हिकिड़ी नेशनलिस्ट पॉलिटिक्स हिकिड़ी हुई, मतिलबु जेके माण्हू वधीक इन्फॉर्म्ड हुआ उन्हनि ताईं उन्हनि जी एक्सेस हुई, उन तव्हांखे पाण ॾे अट्रैक्ट न कयो पॉलिटिक्स? सिंध में जेका पॉलिटिक्स हुई उहा न हुई, छाकाणि शुरू खां वठी मुंहिंजो रुझान जेको हुयो उहो फेडरल वारी जेका पॉलिटिक्स पाकिस्तान जी आहे। आई वॉज मोर इंस्पायर्ड बाय ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। उन जी जेका पॉलिटिक्स हुई उहा सिंधी नेशनलिस्ट वारी पॉलिटिक्स हुई कान। हुन जी पॉलिटिक्स इहा हुई त पाकिस्तान फेडरेशन जे अंदरि रहंदे सभिनी यूनिट्स खे पंहिंजा हक़ मिलणु खपनि, जंहिंजे लाइ हुन जदोजहद कई बि, त असां उन खां इंस्पायर्ड हुआसीं। पर सर 60s में त भुट्टो साहब लाइक अयूब सां गॾु हुया ऐं सिंध में क़ौम परस्त जेके माण्हू हुया या प्रोग्रेसिव चओ जेके बि पॉलिटिकल एक्टिविस्ट हुया, उन्हनि जी सच का पाकिस्तान खां अलॻि जी डिमांड त कान हुई, उहा त लेटर ऑन हिकिड़ी जेका तहरीक वञी साईं जेम्स वारनि जी ठही। जी हा, उहो जीअं सिंध जी तहरीक कॉन्ट्राडिक्शन तव्हांखे कॾहिं लाइक इन सोचो त हिकिड़ो माण्हू भुट्टो साहब जेको अवामी पार्टी ठाहे थो करे लेट 60s में, पर उनजो पूरो हिकिड़ो कैरियर जेको स्टार्ट थियो आहे उहो हिकिड़े अहिड़े डिक्टेटर सां मतिलबु स्टार्ट थियो आहे, इन ॻाल्हि त कॾहिं ॾिसो न, माण्हू हर पॉलिटिशियन कंहिं न कंहिं अंदाज़ सां हुनजो इंट्रोडक्शन थींदो आहे पॉलिटिक्स में। भुट्टे साहब जो इंट्रोडक्शन यकीनन इन अंदाज़ में थियो जो हू हुतां बारेट लॉ करे वापसि आया, सिकंदर मिर्ज़ा साहब सां उन्हनि जो वास्तो हुयो, उन्हनि जे ई मार्फत सां हू इंडक्ट थिया पंहिंजो अयूब ख़ान जी कैबिनेट में। पोइ हिननि में सलाहियत ऐं हिननि में उहा ख़ुदादाद जेका हुई ख़ूबी भुट्टे साहब जी, उन ख़ूबियुनि जे करे, उनजी सलाहियत जे करे हू पंहिंजो हिकिड़ो मक़ाम ठाहे वियो अयूब ख़ान जी कैबिनेट में बि। पर पोइ जॾहिं हिकिड़ो माण्हू पॉलिटिक्स में वञी कंहिं हिकिड़ी स्टेज ते पहुचे थो त पोइ हुनजे साम्हूं इश्यूज़ अचनि था पिया जिते हुनखे डिसाइड करिणो थो पए त हाणे पॉलिटिक्स कहिड़े अंदाज़ सां करणी थी पए। मुंहिंजे ख़्याल में उहो टर्निंग पॉइंट हुयो भुट्टे साहब जी पॉलिटिकल कैरियर जो, जॾहिं हुननि अयूब ख़ान जे कैबिनेट में रहंदे इख़्तिलाफ़ कयो। तव्हांखे यादि हूंदो त इहो ताशकंद जॾहिं विया हुआ 65 जी वॉर खां पोइ इहो इख़्तिलाफ़ उतां शुरू थियो ऐं वापसि अची हुननि पोइ रेज़िग्नेशन ॾेई छॾी, बाद में जेल बि हुननि खे वञिणो पियो, पोइ वरी जेल खां रिहाई थी त वरी ट्रेन मार्च हुननि कई हुन ज़माने में, ऐं उतां हुननि जी इहा हिकिड़ी पॉलिटिक्स जो नई अंदाज़ वारी पॉलिटिक्स जो आगाज़ थियो। ऐं इहो मुंहिंजी लाइफ में वरी उहो पॉलिटिक्स जो हिकिड़ो अहिड़ो टर्न हुयो जो उन खां अॻु में एक्टिव को पॉलिटिक्स सां असांजो वास्तो बि कोन हो। वी वर यंगस्टर्स, कॉलेज में पढ़ंदा हुआसीं, तारीख़ जो मुतालो त यकीनन कंदा रहंदा हुआसीं, एक्टिव जेका पॉलिटिक्स हुई हुन में को वास्तो न हो। पर इहो उहो ज़मानो हो जॾहिं एक्टिव पॉलिटिक्स में हिसे वठण जो शौक़ु थियो ऐं भुट्टे साहब जी उन फ़लसफ़े ऐं भुट्टे साहब जे बयानात ऐं भुट्टे साहब जे अंदाज़ सियासत खां मुतासिर थी करे ऐं हिकिड़ो डिसीशन मां पंहिंजी लाइफ में वरितो त असांखे इहा ई सियासत करणी आहे जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टो करे रहियो आहे। उन जी पार्टी जॉइन कईसीं ऐं उन ई लाइन ते अॼु ॾींहं ताईं पिया हलूं। डेमोक्रेसी, रूल ऑफ लॉ, जस्टिस, राइट्स फॉर द फेडरेटिंग यूनिट्स, इहे उहे बुनियादी उसूल आहिनि जंहिंजी बुनियाद ते पॉलिटिक्स जेका असां कयूं। भुट्टे साहब जे गवर्नमेंट जे इन पीरियड ते हिकिड़े माण्हुनि जो क्रिटिसिज़म आहे त भुट्टो साहब अवाम जी ॻाल्हि बि कई, अवामी पॉलिटिक्स जी शुरूआति बि कई, पर जेको सिंध में या मुल्क में ओवरऑल जेको सोशल स्ट्रक्चर हो उन में जेके हाईली इन्फ्लुएंशियल माण्हू हुआ डिफरेंट एरियाज़ में, जेके तव्हां मतिलबु कुझु जेके माण्हू जागीरदार चवनि था या वॾेरा चवनि था, उहे ई साॻिया माण्हू पावर में आया। ॻाल्हि त आवाम जी कई वई, पर जेके माण्हू असेंबली में पहुता उहे साॻे ई पहुता। जेके न ईअं न हुयो। तव्हां ॾिसो न, इब्तिदा जीअं थी आहे त 1970 वारा जेके इंतिखाबात थिया हुआ उन में त कंहिंखे एतिरी तवक़ो ई कोन हुई, छाकाणि त को नॉन फैमिलीज़ जा माण्हू भुट्टे साहब जे पार्टी में उन वक़्तु हुआ बि कोन। जेके बि प्रोमिनेंट पॉलिटिकल फैमिलीज़ हुयूं उन ज़माने जूं, उहे सभु तक़रीबन मुस्लिम लीग सां तालुक़ु रखंदड़ हुयूं।
ऐं भुट्टे साहब हिकिड़ी नई क़यादत, हिकिड़ा अननोन माण्हू, नवां चेहरा उन ज़माने में टिकट्स ॾेई करे उन्हनि खे इलेक्शन में बीहारियो ऐं पोइ इहा उनजी पंहिंजी काविश ऐं कोशिशि हुई, उनजा जलसा हुआ जंहिंजो रिस्पॉन्स पब्लिक ॾिनो हिकिड़े अवामी अंदाज़ में। ऐं तव्हां ॾिठो त उहो तवक़ुआत खां वधीक माण्हू जेके आहे इलेक्ट थी आया ऐं इहा हिकिड़ी उन ज़माने जी जेका इस्टेब्लिश्ड हिकिड़ी ट्रेडिशन हुई त हे भई फिक्स्ड फैमिलीज़ आहिनि जेके उन्हनि जूं सीटूं आहिनि ऐं उहे ई माण्हू हुतां इलेक्ट थींदा, उहो सॼो अपसेट थी वियो उहो मामिलो ऐं हिकिड़ी नई पॉलिटिक्स जो आगाज़ थियो, नवां माण्हू मैदान में आया, पब्लिक हुननि खे अॻिते आंदो ऐं पोइ उहा शइ जॾहिं मज़बूत थींदे नज़र आई त इहे जेके इस्टेब्लिश्ड फैमिलीज़ जा माण्हू हुआ उन्हनि बि पोइ टर्न वरितो ऐं उन्हनि फैमिलीज़ जा बि पोइ कुझु नौजवान ऐं कुझु शायदि उहे पाण बि पोइ राग़िब थिया पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ ऐं ईअं उहे पीपल्स पार्टी में यानी उहे उन्हनि जे टर्म्स ते को भुट्टे साहब उन्हनि खे कोन आंदो, बल्कि हू भुट्टे साहब जी टर्म्स ते पाकिस्तान पीपल्स पार्टी में आया, उनजे मंशूर खे, उनजे प्रोग्राम खे अपनाइण खां पोइ उन्हनि खे जॻह मिली पाकिस्तान पीपल्स पार्टी में ऐं ईअं पॉलिटिक्स जेका आहे सा उहा अॻिते वधी ऐं इहे फैमिलीज़ आहिनि। भुट्टे साहब जे पीरियड ते पीपल्स पार्टी सां तव्हांजो तालुक़ु आहे ऐं उहो पूरो पीरियड आहे जंहिं तव्हांजा विटनेस आहियो, बल्कि उनजी पॉलिटिकल प्रोसेस जो हिसो रहिया आहियो, उन वाले सां हिकिड़ो सुवाल ॿियो पुछणु चाहींदासीं। उहो त भुट्टे साहब जे इन गवर्नमेंट में जेका स्पेशली जेका हुनजी इकनॉमिक पॉलिसी हुई, नेशनलाइज़ेशन जी पॉलिसी हुई, लैंड रिफॉर्म्स जेके हुन कया, इलाही माण्हुनि जो हुन ते बि क्रिटिसिज़म आहे, हिकिड़ो स्ट्रॉन्ग व्यू आहे इकनॉमिक सर्कल्स में त नेशनलाइज़ेशन पॉलिसी जे करे ॾाढा फ़ाइदा कान थिया ऐं ॿियो जेको लैंड रिफॉर्म्स हुया उहे बि सक्सेसफुल कान रहिया। जेको ॾिसो न क्रिटिसिज़म त हर पॉलिटिशियन जे डिसीशन्स ते थींदो आहे, कहिड़ी बि डिसीशन कोई बि स्टेट्समैन, कोई बि हुकुमरान कंहिं बि मुल्क में वठंदो आहे त उन ते क्रिटिसिज़म ज़रूरु थींदो आहे, क्रिटिक्स हर जाइ ते मौजूदु हूंदा आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में उहा हिकिड़ी हेल्दी साइन बि हूंदी आहे त जेको फ़ैसिलो थिए थो उनजा हर फ़ैसिले जा ॿ पहलू हूंदा आहिनि, उन में चङाई जो पहलू बि हूंदो आहे, उन में कुझु मंदाई जो पहलू बि हूंदो आहे। यकीनन भुट्टे साहब जेके इहे डिसीशन्स वरिता नेशनलाइज़ेशन वारो, उन वक़्तु सोशलिज़म पंहिंजे ज़ोरनि ते हो ऐं जेको बि थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ हुयूं उहे सभु तक़रीबन सोशलिज़म जी तरफ़ राग़िब हुयूं ऐं उन्हनि मुल्कनि में सोशलिज़म जेको हो सो उहो ज़ोर शोर सां उते राइज हुयो ऐं इहा शइ पखिड़ंदी पई वई। ज़ाहिर आहे उन खां मुतासिर थींदे ऐं उन ट्रेंड खे अॻिते वधाईंदे भुट्टे साहब बि उहे पॉलिसियूं जेके हुयूं अपनायूं ऐं नेशनलाइज़ेशन जेका आहे उहा सोशलिज़म जो हिकिड़ो हिसो हुई, सो उनखे हिते इम्प्लीमेंट भुट्टे साहब कयो। यकीनन उन में ड्रॉबैक्स हुआ, छाकाणि त परफेक्शन जॾहिं मुआशिरे में न हूंदी आहे त उन जूं पॉलिसीज़ बि यानी परफेक्शन सां इम्प्लीमेंट कोन थी सघंदियूं आहिनि। असांजे मुआशिरे में उहो छाकाणि त बिल्कुलु हिकिड़ो टर्निंग वारो स्टेज हुयो ऐं असां उहो कैपिटलिज़म मां टर्न थी हिकिड़ो सोशलिस्ट इकोनॉमी जी तरफ़ वञूं पिया उन वक़्तु, उन ज़माने में। त उन वक़्तु काफ़ी हर्डल्स बि हुया ऐं काफ़ी उन में वीकनेसिस बि हुयूं, पर उनजे बावजूदि हुनजो जेको हौसलो, हुनजो अज़्म हो ऐं हुनजो जेको प्रोग्राम हुयो हू उन खां पोइ ते कोन हटियो ऐं हुन उनखे इम्प्लीमेंट कयो। लैंड रिफॉर्म्स जो जेतिरे तालुक़ु आहे, हिकु दफ़ो न ॿ दफ़ा भुट्टे साहब लैंड रिफॉर्म्स ॿ दफ़ा लैंड रिफॉर्म्स पाकिस्तान में आया आहिनि। पर सुवाल इहा त हाणे ॾिसो त उहो सॼी दुनिया में उहो ट्रेंड उनजे बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। हाणे उहे नंढियुनि होल्डिंग्स खे माण्हुनि अनइकोनॉमिकल डिक्लेयर करे छॾियो आहे त भई लैंड होल्डिंग्स जी हिकिड़ी कम अज़ कम हिकिड़ी मिनिमम जेका आहे सा लिमिट हुजणु खपे, उन खां घटि न हुजणु खपे, छाकाणि त उहो पोइ फ्रेगमेंटेशन में वञी ऐं उहो अनइकोनॉमिकल थी थो वञे पियो। तंहिं करे उन ज़माने में शायदि इहो ट्रेंड न हुयो। कोऑपरेटिव फार्मिंग जो सिलसिलो रशिया में पियो हलियो, चाइना में पियो हलियो, कोरिया में पियो हलियो, ॿियूं जेके बि सोशलिस्ट कंट्रीज़ हुयूं उन में इहो सॼो ट्रेंड हुयो, इहो सॼो सिलसिलो पियो हलियो। त इहा हिकिड़ी वक़्त जी धारा हूंदी आहे सियासत जी, उन धारा सां जॾहिं माण्हू हलंदो आहे त पोइ उन में इहो क्रिटिसिज़म बि थींदो आहे। उन में ज़ाहिर आहे परफेक्शन त कंहिं बि सिस्टम में न हूंदी आहे। कैपिटलिज़म आहे, अमेरिका में हले थो, उन में बि ड्रॉबैक्स आहिनि
उते जा डिसीशन्स जेके थियनि था उन ते बि क्रिटिसिज़म अॼु बि थिए पियो. असांजे मुल्क में अॼु जेके डिसीशन्स थियनि था पिया उन ते क्रिटिसिज़म थिए थो. सो इहे ॿ पहलू हर फ़ैसिले जा हूंदा आहिनि. सो इहा एॾी का अचंभे वारी ॻाल्हि कोन्हे त भुटे साहिब ते माण्हुनि क्रिटिसिज़म कयो. इहो हर दौर में थींदो आहे. सही. हीअ ॾाढी अहम पॉइंट आहे जेका तव्हां चयो था. नेशनलाइज़ेशन जो हिकिड़ो दौरु हुयो, पूरो ट्रेंड हो दुनिया में जंहिंजो असां बि सोचियासीं. ऐं हाणे जॾहिं वरी डीनेशनलाइज़ेशन या प्राइवेटाइज़ेशन लास्ट ईयर बि असांजी मौजूदा हुकूमत कोई 11 अरब जा आई थिंक नेशनल एसेट्स प्राइवेटाइज़ कया आहिनि. ऐं वरी हिन साल प्रोग्राम अथनि, पूरी मिनिस्ट्री आहे. त इन सॼी प्रोसेस खे तव्हां कीअं था ॾिसो? हीउ जेको प्रोसेस आहे प्राइवेटाइज़ेशन जो. ॾिसो मां इहो सम्झां थो त असांखे एक्सट्रीम व्यू वठणु न खपे. न प्राइवेटाइज़ेशन लाइ असांखे एक्सट्रीम ते वञणु खपंदो हुयो, न असांखे वरी जेको हाणे आहे जी नेशनलाइज़ेशन ते वञणु खपंदो हुयो. वी हैव टू बी इन द मिडल ऑफ द रोड. हाणे जेका थिए पई डीनेशनलाइज़ेशन ऐं प्राइवेटाइज़ेशन, उहो बि त इहो ई आहे न त जेकी शयूं एसेट्स असां जूं आहिनि उन्हनि समूरनि खे असां वञूं पिया प्राइवेटाइज़ कंदा यानी पब्लिक सेक्टर मां कढंदा पिया वञूं. ठीकु आहे, इहा हिकिड़ी ट्रेंड ज़रूरु आहे, पर इहो मुंहिंजे ख़्याल में इन जी बि हिकिड़ी लिमिट हुजणु खपे. छाकाणि त को हिकिड़ो अहिड़ो बि स्टेज अची वेंदो जॾहिं पब्लिक सेक्टर में का शइ रहंदी ई कान. ऐं सभु शइ जेकॾहिं प्राइवेटाइज़ थी वेंदी त उनखे रेगुलेट करणु, उनखे हलाइणु, उनखे हिकिड़े मॉडरेट अंदाज़ में रखणु, उनजी लिमिटेशन्स खे क़ाइमु रखणु, इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो गवर्नमेंट जे लाइ दर्द सर बणिजी वेंदो. हिकिड़ो अहिड़ो बि स्टेज ईंदो. तंहिं करे मुंहिंजो इहो व्यू बि आहे ऐं मुंहिंजी गवर्नमेंट खे इहा तजवीज़ बि हूंदी त इन ते बि हिकिड़ी लाइन ड्रॉ करणु खपे ऐं हिकिड़ी लिमिट मुक़ररु करणु खपे. हर शइ पंहिंजे मुल्क जी जेका आहे उहा प्राइवेटाइज़ करणु इन मसइले जो हल कोन्हे. जीअं प्लान्स ताईं त भई पीटीसीएल खे प्राइवेटाइज़ कंदा, केईसी खे प्राइवेटाइज़ कंदा, इवन रेलवे लाइ बि ॻाल्हियूं हलनि थियूं, ख़ुदि पीआई लाइ बि अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हियूं हलनि थियूं पयूं प्राइवेटाइज़ेशन जूं. सॼो पर्सनल ओपिनियन पीपल्स पार्टी ईअं सोचे थी न. मुंहिंजो पर्सनल ओपिनियन बि आहे. पार्टी खे बि हिन ते कुझु रिजर्वेशन्स आहिनि. हालांकि पार्टी ख़ुदि प्राइवेटाइज़ेशन जी हाणे हामी आहे. ॾिठो त मोहतरमा जे दौर में ई प्राइवेटाइज़ेशन शुरू थी वई. ठीकु आहे, उन में को हर्ज कोन्हे. अॼु सॼी दुनिया जो ट्रेंड इहो आहे ऐं उन ट्रेंड सां हलणु खपे पाण खे. पर देयर शुड बी अ लिमिट कि उन लाइन खे कम अज़ कम क्रॉस न कजे त भई यू कांट जस्ट सेल द सिल्वर ऑफ योर हाउस. जेकी कुझु तव्हां वटि आहे तव्हां उहो निकाल करे छॾे ॾियो ऐं आख़िर में कुझु कोन बचे. दैट्स राइट. हिन साल जेका स्टील मिल चवनि था कोई 6 बिलियन प्रॉफिट कमायो आहे. हालांकि काफ़ी सालनि खां सारे में हुई. त इन मां त ईअं लॻे थो नेशनलाइज़ेशन जी तव्हां चओ त का सही मैनेजमेंट हुजे त उहा एग्ज़ैक्टली मैनेजमेंट जेकॾहिं दुरुस्त आहे त पोइ असांजा जेके बि इदारा आहिनि, जेके बि असांजो यूनिट्स आहिनि, उहे सभु प्रॉफिट में वञी सघनि थियूं. ऐं वरी ॿी जेका हिकिड़ी ख़तरनाक ॻाल्हि चइजे उहा इहा थी थिए त असां सिर्फ़ु उहे इदारा था प्राइवेटाइज़ कयूं जेके प्रॉफिट में पिया वञनि. ज़ाहिर आहे जेका प्राइवेट पार्टीज़ आहिनि सिर्फ़ु उहे इदारनि खे क़बूल कंदियूं जेके प्रॉफिट में हूंदा. लॉस वारा त उहे खणनि कोन था. त इहो बि त ॾिसणो पवंदो पाण खे बैलेंस. जेके प्रॉफिट वारा इदारा हुजनि उहे त सभु असां ॾेई छॾियूं ऐं जेके लॉस वारा आहिनि उहे सभु पाण वटि रखूं त लामाल आहे उहो बोझ सॼो असांजे एक्सचेकर ते ईंदो. उहो सॼो बोझ गवर्नमेंट खे बर्दाश्त करणो पवंदो. त इन करे त मां चवां त इहो हिकिड़ो बैलेंस हुजणु ज़रूरी आहे ऐं हिकिड़ी लाइन ड्रॉ करणु हिन सिलसिले में ज़रूरी आहे. सही. सर जैकोबाबाद सां तव्हां आहियो, इंटीरियर सिंध, उत्तर सिंध जे हवाले सां इलाही सारियूं ॻाल्हियूं आहिनि. हिकिड़ो त जेको लॉ एंड ऑर्डर जो मसइलो आहे ॾाढो ख़राबु आहे. ऐं उहो काफ़ी अरसे खां आहे, हाणे बि कान्हे को, हाणे खणी वधीक इंटेंसिफाई थियो आहे. ख़ासि तौर ते किडनैपिंग्स इलाही वधी वियूं आहिनि. ऐं उते जेको वायोलेंस आहे इन द सोसाइटी डिफरेंट फॉर्म्स, पोइ हुनखे को कारोबारी जो नालो थो ॾिए, को ॿियो को ॾिए थो. पर इहो तव्हांखे कीअं थो लॻे? Don't you think we are becoming more violent? ॾिसो न, लॉ एंड ऑर्डर जो अगेन जेको आहे ताल्लुक इफेक्टिव एडमिनिस्ट्रेशन सां रहे थो पियो. जेकॾहिं तव्हांजी एडमिनिस्ट्रेशन इफेक्टिव आहे त लॉ एंड ऑर्डर प्रॉपरली मेंटेन थी सघे थो. जेकॾहिं एडमिनिस्ट्रेशन तव्हांजी इफेक्टिव कोन्हे, उहो डिस्ट्रिक्ट लेवल हुजे, डिविजनल लेवल हुजे या प्रोविंशियल लेवल या फेडरल लेवल हुजे, जेकॾहिं प्रायोरिटीज़ तव्हांजूं दुरुस्त कोन्हनि, लामाला उन जा रिपकशन्स थींदा.
हाणे अॼुकल्ह जीअं तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो त अपर सिंध में ख़ुसूसन पर पूरे सिंध में लॉ एंड ऑर्डर जेको आहे सो सेटिस्फैक्ट्री न आहे, बल्कि मां इहो चवां त ख़राबु आहे, बिल्कुलु ख़राबु आहे। अपर सिंध में वधीक ख़राबु आहे। 4-5 ज़िला जेके असांजे अपर सिंध जा आहिनि, जिन में जैकोबाद, शिकारपुर, लाड़काणो, सखर, घोटकी, ख़ैरपुर, इन्हनि ज़िलनि में त एतिरियूं अगवाऊं थियनि पियूं ऐं एतिरा ॾोह थियनि पिया जो मां सम्झां थो हाणे त को हिसाब बि हुनजो कोन थो थिए। शिकारपुर नंढड़ो ज़िलो आहे, उन में हिकु स्टेज ते 17 माण्हू हिकिड़े ज़िले में अगवा थियल हुआ। लाड़काणे मां अॼु बि 2-3 माण्हू लाड़काणे जा अगवा थियल आहिनि। जैकोबाद मां इन क़िस्म जा इंसिडेंट्स थियल आहिनि। त गवर्नमेंट खे खपे त उहे पंहिंजूं प्रायोरिटीज़ दुरुस्त करे, एडमिनिस्ट्रेशन खे वधीक इफेक्टिव बणाए ऐं उते अफ़सर सिफ़ारिश जी बजाए मेरिट ते रखे ऐं कंहिं सां पोइ रिआयत न बरती वञे। लॉ एंड ऑर्डर हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे जे तव्हां हर गवर्नमेंट जो अवलीन ऐं बेसिक फ़र्ज़ त इहो आहे न त जान माल ऐं इज़त जी जो तहफ़ुज़ ॾियणु। जेका गवर्नमेंट आम माण्हू खे जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ नथी फ़राहम करे त उहो यकीनन पंहिंजे फ़र्ज़ में कोताही थी करे पई ऐं उन गवर्नमेंट खे पोइ तव्हां हिकिड़े पंहिंजी सक्सेसफुल पॉलिसीज़ हलाइण वारी गवर्नमेंट नथा चई सघो। पहिरियों ऐं अवलीन फ़र्ज़ त इहो आहे न। ऐं हिन वक़्तु बदकिस्मती सां असांजे आम माण्हू खे तहफ़ुज़ कोन्हे, त गवर्नमेंट खे पंहिंजो इहो फ़र्ज़ु निभाइणु घुरिजे। गवर्नमेंट खे पहिरीं प्रायोरिटी नंबर 1 इहा रखणु घुरिजे त हू माण्हुनि खे जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ फ़राहम कनि। सही, पर हींअर ॾिसिजे त मिनिस्टर बि वञनि था उन्हनि जे घर, इवन चीफ मिनिस्टर विज़िट थो करे सखर जो, लाड़काणे जो वञी मिले थो नी मुतासिर ख़ानदाननि सां, ऐं पूरी एडमिनिस्ट्रेशन SSP पर दे सीम टू बी लाइक हेल्पलेस। त इहो पर उन्हनि जी लॻे थो त इन्वॉल्वमेंट आहे या गवर्नमेंट सीरियस आहे। मां अर्ज़ु इहो बि कयुमि त जेसिताईं तव्हां स्टर्न एक्शन न वठंदो, जेसिताईं तव्हां स्ट्रिक्टली जेके माण्हू इन्वॉल्व आहिनि उन्हनि जी गर्दन में वञी हथु न विझंदो, सियासी सिफ़ारिशूं जॾहिं विच में अची थी वञनि ऐं पोइ पार्टी जा इंट्रस्ट ऐं ॿिया उन में इंट्रस्ट विच में इन्वॉल्व थी वञनि था त पोइ कॉम्प्रोमाइज़ थियणु शुरू थी थियनि पियूं ऐं इन्हनि कॉम्प्रोमाइज़ जे करे ई लॉ एंड ऑर्डर जेको आहे सिंध जो ख़राबु आहे। जेकॾहिं को माण्हू क्रिमिनल एक्टिविटी में इन्वॉल्व आहे, उहो भले मुस्लिम लीग जो हुजे, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ हुजे, उहो केर बि हुजे, जेकॾहिं क्रिमिनल एक्टिविटी में इन्वॉल्व आहे त उनजे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन थियणु खपे। इहा हुकूमत जी कहिड़ी बदनामी आहे जेकॾहिं को उनजो माण्हू, को MPA हुजे, को MNA हुजे, को उहिदेदार हुजे, उन सां लाॻापियल माण्हू जेकॾहिं क्राइम में इन्वॉल्व हुजनि, मां नाला नथो खणणु चाहियां, पर इहो अॼुकल्ह प्रेस में आम जाम पियो अचे त इन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं थियनि, लाड़काणे जे हवाले सां काफ़ी ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि, जैकोबाद जे हवाले सां थियूं आहिनि, शिकारपुर जे हवाले सां थियूं आहिनि ऐं इहो आम माण्हू जे बिल्कुलु नॉलेज में आहे। माण्हू खे ख़बर आहे त जेके माण्हू अगवा थियल आहिनि उन्हनि में केरु इन्वॉल्व आहिनि, केरु उन्हनि खे प्रोटेक्शन थो ॾिए पियो ऐं गवर्नमेंट कीअं उन्हनि सां कॉम्प्रोमाइज़ कयूं वेठी आहे। जेकॾहिं इहे हालात रहंदा, लॉ एंड ऑर्डर ख़राबु रहंदो। जेकॾहिं इन ते कॉम्प्रोमाइज़ न थिए ऐं स्टर्न ऐं स्ट्रिक्ट एक्शन थिए उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु, तव्हां ॾिसो लॉ एंड ऑर्डर तव्हांजो बहितर थी वेंदो। तव्हांजे चवण मां इहो मतिलबु वठूं त जेको पॉलिटिकल कंप्रोमाइज़ आहे अपर सिंध में ख़ासि तौर ते, या ईअं चऊं त हुकूमती हल्का जेके पनाह था ॾियनि अहिड़नि माण्हुनि खे जिन जो क्रिमिनल बैकग्राउंड आहे या क्रिमिनल्स रखनि था पिया, बिल्कुलु मतिलबु ॿाहिरि ॿोली पोइ हुकूमत जी हिकिड़ी आहे, अंदरि ॿाहिरि ॾिसो न, इहे कॉन्ट्रडिक्शन त पाण ई साम्हूं अची विया आहिनि न। अॼुकल्ह प्रेस मीडिया एतिरी आज़ादु आहे जो इहे सभु ॻाल्हियूं अचनि पियूं। सुबुह जो अख़बारूं खणी ॾिसो, बिल्कुलु उन्हनि में तव्हांखे इहे क्लियर कट इंडिकेशन्स मिलंदियूं त कहिड़े केस में केरु इन्वॉल्व आहे ऐं जेको इन्वॉल्व आहे उनखे प्रोटेक्शन केरु ॾिए पियो। इहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिर आहिनि। कंहिं हंधि ताईं तव्हांजा पुलिस ऑफिसर्स इन्वॉल्व आहिनि, किथे तव्हांजा MPAs MNAs इन्वॉल्व आहिनि, किथे तव्हांजा मिनिस्टर्स इन्वॉल्व आहिनि।
किथे पार्टी जा उहिदेदार इन्वॉल्व आहिनि, जेकॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन न थींदो त लॉ एंड ऑर्डर दुरुस्त। ॿी का साज़िश कोन्हे का, हिकिड़ा पॉलिटिकल माण्हू जेके सम्झनि था हिन खे त लाइक दे कंसीडर पॉलिटिकल कंस्पिरेसी। मां नथो ॿुधायां इहा कंस्पिरेसी कहिड़ी थी सघे, या हिन में कंस्पिरेसी जो कहिड़ो पहलू थो अचे पियो। सिंध जे माण्हुनि खे इन्हनि ॻाल्हियुनि में एंगेज रखो। एंगेज रखण सां को मसइलो त हल कोन थींदो। मां सम्झां थो हालात अञा ख़राब थींदा ऐं उन ख़राब थियण जे नतीजे में हिकिड़ी डिसग्रंटलमेंट जेका आहे सा माण्हुनि जे दिलनि में पैदा थींदी, नफ़रत जनम वठंदी, माण्हुनि में हिकिड़ी बग़ावत जो जज़्बो पैदा थींदो। इहे सभु ॻाल्हियूं हुकूमत जे लाइ चङियूं त कोन्हनि। हुकूमत कहिड़ी बि हुजे वक़्त जी, उहा चाहींदी आहे त मुंहिंजे दौर में अमन हुजे, सुकून हुजे, माण्हुनि खे तहफ़ुज़ हुजे। जेकॾहिं का हुकूमत इहो थी सोचे त असां इन क़िस्म जूं हालात पैदा करे ऐं सर्वाइव कंदासीं त मां सम्झां थो त दैट इज़ समथिंग बेसिकली रॉन्ग। इन सां हालात कॾहिं दुरुस्त कोन थींदा आहिनि। दैट्स राइट। ॿियो जेको हिन सां रिलेटेड क्वेश्चन हो मुंहिंजो, उहो त असांजी मुआशिरे में हिकिड़ो ॾिठो वञे थो त वायोलेंस वधीक डेवलप पियो थिए। उहो डोमेस्टिक वायोलेंस हुजे, क़बाइली झेड़ा हुजनि, यू नो फलाणे क़बीले सां झेड़ा हुजनि, पीपल आर बिकमिंग मोर वायोलेंट। ईअं असीं रहिया आहियूं या हाणे पियो इहो थिए? असांजी सोसाइटी हिकिड़ी ट्राइबल सोसाइटी त रही आहे न। ख़ासि तरह सां मां हाणे अपर सिंध जे हवाले सां इहा ॻाल्हि थो कयां पियो। अपर सिंध जा जेके इहे 3-4 ज़िला आहिनि, उते इहो ट्राइबलिज़म शुरू खां वठी रहियो आहे। ऐं इहा हिकिड़ी अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंखे तव्हां ईअं ड्रॉइंग रूम में वेही करे झुटलाए बि नथा सघो पिया। हर सोसाइटी जूं पंहिंजा कुझु रस्म रवाज हूंदा आहिनि, पंहिंजूं उन्हनि जूं प्रायोरिटीज़ हूंदियूं आहिनि जेके सदियुनि खां वठी राइज आहिनि। ऐं कंहिं बि मुआशिरे खे ओवरनाइट तव्हां तब्दील करे कोन था सघो पिया। त उन्हनि जे अंदरि जेके रस्म रवाज हलंदड़ हुआ, अंग्रेज़ जॾहिं हिन सब कॉन्टिनेंट में हुकुमरान हुयो त उन बि उन्हनि खे लीगल कवर ॾेई करे जिरगा सिस्टम हिकिड़ो राइज कयो हुयो, जेको अपर सिंध फ्रंटियर जे नाले सां हूंदो हुयो, जंहिंमें बलूचिस्तान जा हिसा ऐं सिंध जा कुझु हिसा इहे जेके हुया, उनमें बाक़ाइदा इहे सभिनी सरदारनि खे जेके चीफ हूंदा उनखे विहारियो वेंदो। ऐं पोइ जेके इशूज़ उन इलाइक़े जा हूंदा, इंटर ट्राइबल जेके डिस्प्यूट्स वारा, उहे वेही उते उन्हनि खां रिज़ॉल्व कराईंदा हुआ। ऐं इहो हिकिड़ो अहिड़ो फोरम हुयो जंहिंमें जेके बि हक़ीक़तूं हुयूं उहे सभु खुली करे बाक़ाइदा साम्हूं अची वेंदियूं। यानी जेकॾहिं को मर्डर बि थींदो हुयो त उहा हक़ीक़त ख़बर पइजी वेंदी हुई त हे मर्डर कंहिं कयो आहे, कहिड़ा माण्हू हिन में इन्वॉल्व आहिनि, हिन जो पस मंज़र छा आहे, ऐं उहो उते रिज़ॉल्व थी वेंदो हुयो ऐं उन ते एक्शन बि थींदो हुयो। त इहो हिकिड़ो सिस्टम हलंदो आयो। हाणे असां अची उन सिस्टम खे अपसेट त करे छॾियो आहे, पर उन जी जाइ ते ॿियो को असां वटि सिस्टम आहे कोन। जेको असांजो लीगल सिस्टम आहे इहो अंग्रेज़ जे ज़माने में बि हो, कोर्टूं अंग्रेज़ जे ज़माने में बि हुयूं। अॼु जेको इहो क्रिटिसिज़म कयो वेंदो आहे त साईं हिकिड़ो पैरल जुडिशियल सिस्टम थो हले पियो सिंध में, जेको जिरगा सिस्टम आहे पैरल जुडिशियल। त इहो पैरल जुडिशियल सिस्टम त अंग्रेज़ बि हलायो। जेके हिन जुडिशियल सिस्टम जा असुल बानी आहिनि, जंहिं इहो जुडिशरी ईजाद कई आहे, जंहिंजे मुल्क में इहो सिस्टम तमामु मज़बूत आहे, जंहिं सब कॉन्टिनेंट में असांखे इहो इंट्रोड्यूस कयो सिस्टम, उन्हनि पाण इन जिरगा सिस्टम खे उन ज़माने में पैरल सिस्टम हलायो। छाकाणि त हुननि इहो सही सम्झो त जेको इन इलाइक़े जो मसइलो आहे उहो जिरगा सिस्टम सां ई बहितर हली सघे थो पियो। त असांखे बि इन लिहाज़ सां को न को सिस्टम उते राइज करणो पवंदो। इहो कंफ्यूजन इन वैक्यूम में हाणे तव्हां ॾिसो मर्डर थियनि था, ट्राइबल झेड़ा हलनि था पिया ऐं सालनि ताईं उहे झेड़ा हलंदा था रहनि पिया। कोर्टनि में हुनजो फ़ैसिलो कोन थो थिए पियो, माण्हू मरंदा था रहनि, विढ़ंदा था रहनि, उनजो को हल कोन्हे। जिरगे खे बदनाम कयो वियो आहे ऐं उनजे ख़िलाफ़ बाक़ाइदा डिसीशन्स ॾिना विया आहिनि। हाई कोर्ट जो डिसीशन आहे, ठीकु आहे, असांखे क़बूल आहे अखियुनि ते हाई कोर्ट जो डिसीशन, पर उन डिसीशन सां आया पब्लिक जा मसइला हल थियनि था? आया इंटर ट्राइबल डिस्प्यूट्स जेके आहिनि से उन्हनि जो को हल निकिरे थो? जेकॾहिं निकिरे थो वेल एंड गुड, जेकॾहिं नथो निकिरे
त उनखे संजीदगी सां वरी सोचणो पवंदो। त असांजे लाइ जेका प्राइम इंट्रस्ट जी ॻाल्हि आहे उहा त आहे पब्लिक जो इंट्रस्ट, माण्हुनि जो तहफ़ुज़, अमन अमान क़ाइमु करणु। जेसिताईं इहो कोन कंदासीं तेसिताईं असांजो सिस्टम दुरुस्त सही आहे। पर साईं जीअं तव्हां चयो न त जीअं लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां मसइलो आहे त इलाही पॉलिटिकल माण्हू ॿिया माण्हू इन्वॉल्व आहिनि हुनमें, जेको इंट्रस्ट वेस्टेड इंट्रस्ट जेके माण्हू आहिनि उहे इन्वॉल्व। साॻी तरह जरगनि जे फ़ैसिलनि में मैनिपुलेशन जो एस्पेक्ट वधीक थिए थो पियो, छा तव्हां नथा सम्झो त ईअं हूंदो? न, बिल्कुलु थिए थो, पर सुवाल इहो आहे न त अॻे हिकिड़ो बाक़ाइदा प्री पार्टीशन डेज़ में ब्रिटिश इंडिया जे ज़माने में उहे बैकग्राउंड ॾिसी ऐं जिरगे जा मेंबर मुक़ररु कंदा हुआ। हुनजो हिकिड़ो बाक़ाइदा फिक्स्ड मेंबरशिप हूंदी हुई जिरगे जी। हर डिस्ट्रिक्ट मां 2, 3, 4 जेके वॾा ट्राइबल हूंदा हुआ, सुठी रेपुटेशन वारा चीफ्स, उन्हनि खे मेंबर बनाईंदा हुआ। ईअं कोन हुयो त कोई हर माण्हू जिरगे जो मेंबर हूंदो हुयो। डोंट यू थिंक आई मीन जेके माण्हू वधीक लॉयल हुआ टू द ब्रिटिशर्स, लाइक दे वर सिलेक्टेड, इहो एस्पेक्ट तव्हां At that time, since they were the rulers, most of the people were loyal to them. Like today, our government, whichever government is in power, always aspires that everybody should be loyal to them. इहो हिकिड़ी नेचुरल अर्ज हूंदी आहे हर हुकुमरान जी, ऐं हर हुकूमत इहो इन ते अमल कंदी ईंदी आहे। उन में को अंग्रेज़ जो बि ॾोह कोन हूंदो। हिकिड़ो इंट्रस्टिंग सुवालु आहे, सिंध में जेको क़बाइली या जेको स्ट्रक्चर आहे असां वटि सोसाइटी जो आहे, केतिरो कंट्रीब्यूट थी करे सेंट्रल गवर्नमेंट जीअं अंग्रेज़नि जी गवर्नमेंट कंदी हुई, तीअं हाणे जी गवर्नमेंट केतिरो उनखे इंटेक्ट रखण में उनजो केतिरो किरदारु आहे? डू यू थिंक? ॾिसो न, इहे अहिड़ियूं नेचुरल शयूं आहिनि जेके कंहिंजे टोड़ण सां टुटी कोन सघंदियूं, कंहिंजे जोड़ण सां जुड़ी कोन सघंदियूं। भुट्टे साहब बि हिकिड़ी अहिड़ी डिसीशन वरिती हुई त अॼु खां वठी सरदारी सिस्टम मां ख़तमु थो कयां पियो। तव्हांखे यादि हूंदो कोयटा में जलसे में हिकिड़े में बि ऐलान कयो भुट्टे साहब त आज के बाद सरदारी निज़ाम ख़तमु। पर उन चवण सां सरदारी निज़ाम त ख़तमु कोन थियो। एतिरो डीपली इंट्रेंच्ड आहे इहा हिकिड़ी ट्राइबल सोसाइटी, इन में डिकेड्स खपनि, टाइम खपे, एडुकेशन खपे, ओवर अ पीरियड ऑफ टाइम। इहे सभु शयूं जेके आहिनि आहिस्ता आहिस्ता थ्रू द प्रोसेस ऑफ एवोल्यूशन इहे ईंदियूं आहिनि साम्हूं। इनखे रेवोल्यूशन सां तव्हां करे कोन सघंदो। अॼु हिकिड़े मिसाल ट्राइबल चीफ खे तव्हां रेवोल्यूशन हाणे उनखे हटाए छॾींदो त somebody else will replace him. Again, the same thing will be repeated. If you want the emancipation of that society, it has to come through evolution. And वो evolution ईंदी through education, through the process of time. आहिस्ता आहिस्ता मुआशरे में जॾहिं बहितरी अचणु शुरू थींदी, एडुकेशन अचणु शुरू थींदी, माण्हुनि खे पंहिंजे हुकूक सम्झण जो शऊर ईंदो, जॾहिं माण्हू सम्झंदा त असांजा राइट्स छा आहिनि, असांजी ड्यूटीज़ छा आहिनि। अनफॉर्चुनेटली अॼु असांजे मुआशरे में माण्हुनि खे इहा बि ख़बर कान्हे त असांजा राइट्स कहिड़ा आहिनि, असांजी ड्यूटीज़ कहिड़ियूं आहिनि। त बेसिकली पहिरियों त असांखे एडुकेशन ते तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं अनफॉर्चुनेटली असांजे मुल्क में 57-58 सालनि में असां अञा एडुकेशन जी बि प्रॉपर बेस जेका आहे असां रखी कोन सघिया आहियूं, तालीम खे असां आम न करे सघिया आहियूं। दैट्स राइट, इट्स वेरी इंपॉर्टेंट एस्पेक्ट। पर सिंध जेके असां वटि इलाही सारा माण्हू कैम्ब्रिज मां पढ़ी आया आहिनि उहे बि सरदार सॾाइनि था। मुंहिंजे ख़्याल में अपर सिंध में त टू माई अंडरस्टैंडिंग तव्हीं वाहिद माण्हू जेको पंहिंजे नाले पुठियां सरदार कोन था पहिरीं लॻायो, अदरवाइज़ हिकिड़ो इन पासे जो MNA घटि मिलंदो जेको सरदार पिया आहिनि हाणे। मतिलबु पढ़ियल लिखियल माण्हू बि सरदार सॾाइनि था पाण खे। ईअं नथो लॻे त इहो सॼो प्रोसेस रीइनफोर्स पियो थिए? जेके मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं को इनलाइटेंड माण्हू आहे ऐं सरदार सॾाए थो त हुन में को हर्ज कोन्हे। ॾिसो न, लफ़्ज़ सरदार बुरो कोन्हे, इट इज़ द मेंटेलिटी। जेकॾहिं तव्हांजी मेंटेलिटी उहा नाहे, तव्हांजी प्रोग्रेसिव मेंटेलिटी आहे, तव्हांजी मेंटेलिटी जेकॾहिं हुन माण्हू जी आम माण्हू जी भलाई लाइ कमु करण जी राह ते गामज़न आहे, त भले सरदार सॾाए। हुन में पार्टी जो चेयरमैन आहे, अॻवान आहे, उहो माण्हू ठीकु आहे, सिविल लॉ आहे, वी ऑल आर द इक्वल सिटीज़न्स ऑफ द गवर्नमेंट, पोइ उते ज़रूरत छो थी माण्हुनि खे पवे त उहो माण्हू सॾाए त लाइक इहो त उन्हनि खां पुछो। मुल्की सूरत हाल ते थोरो तव्हांजी राय वठिजे। अॼुकल्ह कीअं था ॾिसो, नओं प्राइम मिनिस्टर आयो आहे अशोक अज़ीज़ साहब, ऐं चवनि था त टेक्नोक्रेट्स जो दौरु आहे। इंडिया में बि हिकिड़ो इकोनॉमिस्ट प्राइम मिनिस्टर आहे, हुनजे करे असां वटि बि आहे त को इब न आहे। हाउ डू यू सी दिस चेंज? अल्लाह करे का बहितरी अचे पाकिस्तान जे इकोनॉमी में, पाकिस्तान जे सियासी हालात में,
सियासी इस्तेहकाम ख़ुदा करे अचे, असां दुआ गो आहियूं। पर जंहिं रफ़्तार सां इहे 3 प्राइम मिनिस्टर्स चेंज थिया आहिनि असां वटि, इहा को सुठो शगुन कोन्हे। शौकत अज़ीज़ साहिबु ज़ाहिर आहे जंहिं प्रोग्राम सां हुनखे आंदो वियो आहे, हुनजो त फील्ड रिस्ट्रिक्टेड रहंदो, उहो ई इकोनॉमी। उन में त उहो अॻे 5 सालनि खां कमु करे रहियो आहे। सही। उन में का मेजर चेंज थींदे त नज़र कान थी अचे पई। जेके 5 साल पॉलिसीज़ शौकत अज़ीज़ साहिब जूं अॻे रहियूं, हाणे बि उहे ई रहंदियूं। पॉलिटिकल डिसीशन्स ॿिए हंधि थींदा, ज़ाहिर आहे प्रेसिडेंट साहिबु डिसीशन्स वठंदो, पॉलिटिकल पार्टी डिसीशन्स चौधरी साहिबु कंदो। सो इहो ट्रायोका जेका आहे, उन्हनि पंहिंजूं पंहिंजूं हदूं जेके आहिनि से उहो विराए छॾियूं आहिनि। त शौकत अज़ीज़ साहिब जो मूंखे को एॾो एक्टिव पॉलिटिकल रोल पाकिस्तानी पॉलिटिक्स में नज़र कोन थो अचे। इट इज़ मोर और लेस a continuity of the same policies that have already been there in Pakistan for the last 5 years. I see. बल्कि हिकिड़ो एडिशनल बोझ हेॾी वरी कैबिनेट जो पइजी वियो आहे असांजे एक्सचेकर ते, ऐं तमामु वॾो क्वेश्चन मार्क माण्हू हणनि था हिन ते। त पाकिस्तान में तक़रीबन 70 जे लॻभॻि थी वेंदा मिनिस्टर्स ऑफ स्टेट, एडवाइज़र्स प्लस स्पेशल असिस्टेंट्स, ऐं कुझु अहिड़ा माण्हू जेके ॿियनि उहिदनि ते फेडरल मिनिस्टर जी स्टेटस सां वेठा आहिनि। इहे सभु ॻाल्हाईंदो त तक़रीबन 70 जे लॻभॻि था थी वञनि पिया। ग़रीब मुल्क असांजो, हुन में 70 वज़ीरनि जी जेकॾहिं फ़ौज हूंदी त मां नथो सम्झां त उहो इफेक्टिवली उन में का बहितरी जी असां उमेदु करे सघूं था। जमाली साहब खे बि हटाइण जी तव्हां चयो, कंहिं हरकनि जो ॻाल्हि आहे जो चवणु आहे त तव्हांजो उन्हनि सां सुठो वेझे वारो तालुक़ु हुयो जमाली साहब। मुंहिंजो जमाली फैमिली सां तमामु क्लोज़ तालुक़ु अॼु जो न, असांजो ख़ानदानी हिक ॿिए सां रहियो आहे, छाकाणि त हिकु स्टेज ते जमाली साहब ऐं असां हिकिड़े ई ज़िले में हुआसीं। इहो जेको अॼु जमाली साहब जो डिस्ट्रिक्ट आहे, कटे बलूचिस्तान खे ॾिनो वियो अयूब खान जे ज़माने में, इहो अॻे जैकोबाद जो हिसो हुयो। त असांजो ज़ाती बि मुंहिंजो बिल्कुलु जमाली साहब सां तालुक़ु आहे ऐं हमेशह रहंदो, ऐं फैमिली रिलेशन्स तालुकात असांजे वॾनि जा हिक ॿिए सां रहिया आहिनि। उहो त पॉलिटिकली हो पंहिंजी पार्टी में आहे, असां पंहिंजी पार्टी में आहियूं। परसेप्शन इहा कीअं डेवलप थी माण्हुनि में, मीडिया बि मुंहिंजो ॾिनो पिए त शायदि तव्हां बि जॉइन था करियो गवर्नमेंट या अहिड़ी का ॻाल्हि। उहो छा हो जो हिकु ॿ दफ़ा मां जमाली साहब सां मिलियो हुउसि, उहो कुझु मसइलनि मसाइलनि जे हवाले सां, डिस्ट्रिक्ट में लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां, चवंदो विच में उते काफ़ी हालात ख़राबु थी विया आहिनि। जमाली साहब जी कॉन्स्टिट्यूंसी ऐं मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी मिलंदियूं आहिनि पाण, ऐं हुनजो वास्तो असांजे डिस्ट्रिक्ट में आहे, मुंहिंजो वास्तो हुनजी डिस्ट्रिक्ट में आहे। असांजी काफ़ी ट्राइब आहे जेका जमाली साहब जी कॉन्स्टिट्यूंसी में रहे थी। त इहे मसइला मसाइल असांजा थींदा रहंदा आहिनि। उन हवाले सां मां हिकु ॿ दफ़ा मिलियो हुउसि जमाली साहब सां, त उनखे बि वरी प्रेस इहो तासुर ॾिनो त शायदि का पॉलिटिकल बार्गेनिंग या पॉलिटिकल को फ़ैसिलो को इन क़िस्म जो थिए थो, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। पेट्रियाट जे हवाले सां बि के ॻाल्हियूं थी पए, वरी आई थिंक हुन में हिकिड़ो इहो पहलू आहे, शायदि तव्हांजो भाइटियो उन जॉइन कयो आहे। जी हा, मुंहिंजे भाइटियो यकीननि कयो आहे, मुंहिंजो भाइटियो जेको MP आहे बिल्कुलु जॉइन कई आहे। पॉलिटिक्स हर कंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। भाइटियो मुंहिंजो ज़रूरु आहे, उहो तालुक़ु मुंहिंजो अॼु बि हुन सां आहे ऐं उहो क़ाइमु रहंदो असांजो। वरी जेकॾहिं हुन पंहिंजी बहितरी लाइ उहो फ़ैसिलो कयो आहे, बेस्ट ऑफ लक टू इट। तव्हां एज़ ए MNA पीपल्स पार्टी ऐं हिकिड़ो वॾो ब्रिगेड्स ते पीपल्स पार्टी सां तालुक़ु 68 खां तव्हां पार्टी में रहिया आहियो। पीपल्स पार्टी अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तोड़ फोड़ थींदी रही आहे, इलाही सारा उन मां ग्रुप निकिता आहिनि, दड़ा निकिता आहिनि। फैक्शनलिज़म त 70s खां वठी थींदी आहे, कुझु मिनिस्टर भुट्टे साहिब पाण ई हटाया, मतिलबु इहो पॉलिटिक्स हिसो आहे ज़ाहिर आहे। पर पेट्रियाट जो जेको हिन वक़्तु ठहिणो हुयो हिन इलेक्शन्स खां पोइ, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ही बि त उहो ई प्रोसेस हुयो न जी, जीअं अॻे। डू यू थिंक इज इट इंजीनियर? Obviously, whenever such a development takes place, there is something behind it. ईअं त कुझु बि न थींदो आहे न, अॻु में बि ईअं थींदो आयो आहे,
हाणे 20 थियो आहे, आईंदा 20 थींदो. सो इहो हिकिड़ो प्रोसेस आहे, पियो हलंदो रहंदो आहे. कंहिं न कंहिं स्टेज ते को न को स्प्रिंटर ग्रुप पंहिंजे मफ़ाद ख़ातिर, पंहिंजे कंहिं ज़ाती फ़ाइदे ख़ातिर हलियो वेंदो आहे. पाकिस्तान जी पॉलिटिक्स अहिड़े मिसालनि सां भरियल आहे. पर असुल ॻाल्हि इहा आहे त पब्लिक कंहिंखे रिकग्नाइज़ करे थी एज़ जेन्युइन पीपल्स पार्टी. उहो असुल फ़ैसिलो उहो आहे. त मुंहिंजे ख़्याल में इन में त को उबहाम आहे कोन त असुल ऐं जेन्युइन पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा आहे जंहिंजी चेयरपर्सन बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे. नालो भले घणी पेट्रियट वारा रखी छॾनि पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन सां को फ़र्क़ु कोन थो पए. पीपल्स पार्टी खे वोट मिलनि था. पीपल्स पार्टी पॉपुलर पॉलिटिकल पार्टी आहे पाकिस्तान जी. हिकिड़ो इहो बि आहे त पीपल्स पार्टी में इलाही खोड़ सारा अहिड़ा मैनेज अहिड़ा आहिनि. ख़ुदि तव्हांजे लाइ बि राय आहे त जेके पीपल्स पार्टी में हुजनि न हुजनि उहे पंहिंजी सीट खटनि था. इहा अलाह जी महिरबानी आहे. शायदि मुंहिंजे बुज़ुर्गनि जी ख़िदमत आहे पंहिंजे इलाइक़े जे लाइ, जंहिंजे नतीजे में माण्हू वोट बि ॾियनि था ऐं असांखे इलेक्ट बि कनि था पिया. ऐं पंहिंजे इलाइक़े में इज़त ऐं एतिराम जी निगाह सां असांखे ॾिसनि बि था, असांजी फैमिली सॼी खे. पर पार्टी में आहियूं, पार्टी प्लेटफॉर्म सां बीठा हुयो. बिल्कुलु मां छॾे वियुसि पीपल्स पार्टी. उन में बि कुझु डेवलपमेंट्स अहिड़ियूं थी वियूं जंहिंजे करे ख़ामोशी सां अलहदा मां थी वेही रहियो. शहीद भुट्टो बि जॉइन कई? जी बिल्कुलु, मां शहीद भुट्टो जॉइन कई कुझु अर्से लाइ. पोइ मुर्तज़ा भुट्टो जी शहादत खां पोइ उनखे बि मां छॾे ॾिनो, इंडिपेंडेंट थी वेही रहियो ऐं वरी वापसि पीपल्स पार्टी में मां हलियो वियुसि. इहे दौर ईंदा आहिनि, किथे किथे थोरो घणो इख़्तिलाफ़ बि थींदो आहे कंहिं न कंहिं ॻाल्हि ते. सर जी हिकिड़ो ॿियो बि सुवालु तव्हांखां पुछणु चाहींदासीं, छाकाणि तव्हां ई प्रॉपर माण्हू शायदि उनजो जवाबु ॾेई सघो. सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पॉलिटिकल फैमिलीज़ आहिनि, उन्हनि जो पॉलिटिक्स वॾो रोल आहे ऐं पॉलिटिकल पावर रिवॉल्व्स अराउंड दैम. जेका वाद हुजे सखर में घटि आहे ईअं, पर इलाही लाड़काणे में आहे, खिरपुर में आहे, इवन सांगड़ में, ठटे में बि हाणे, लोअर सिंध में जेके कोन हूंदो हुयो हाणे बि उते ईअं थियो आहे. इन जा कहिड़ा वजूहात आहिनि, रीज़न्स कहिड़ा आहिनि? सोसाइटी एॾी स्टेगनेंट आहे, जमूद आहे, चेंजिस कोन पियो अचनि? ॾिसो न, हिकिड़ो त सबबु हिन जो बिल्कुलु वाज़े क्लियर कट आहे त हर माण्हू खे रिलीफ खपंदो आहे. आम माण्हू खे जेको पॉलिटिशियन या जेकी फैमिली पॉलिटिकल फैमिली उन्हनि खे इमीडिएट रिलीफ प्रोवाइड करे थी, माण्हू उनखे रिस्पॉन्स ॾियनि था पिया. तव्हां उन्हनि फैमिलीज़ खे ॾिसंदो जंहिं जंहिं डिस्ट्रिक्ट में उन्हनि जी हिकिड़ी स्टैंडिंग आहे, उहे ई फैमिलीज़ आहिनि, उहे ई माण्हू आहिनि जंहिंजो राब्तो मुसलसल आवाम सां रहे थो, जेके दुख सुख में पब्लिक जे कमु अचनि था पिया. माण्हू जो कमु कहिड़ो आहे? थाणे ते कमु आहे, मुख़्तियारकार में, DC में, DSP में, SP में कमु थियनि था पिया. इहे आहिनि जेके माण्हू बदिराइनि बि थियूं, चढ़ाइनि बि थियूं, माण्हू अगवा बि कराइनि थियूं, चोरी बि कराइनि थियूं, न पंहिंजी पसंदि जा ऑफिसर बि रखाइनि थियूं. उहो ॿियो पहलू आहे हुनजो. मिसाल हाणे हिकिड़ो माण्हू आहे बेगुनाह कंहिं केस में इन्वॉल्व थी वञे थो, भॼी अचे थो पियो मूं वटि, जेकॾहिं मां फौरी तौर ते हुनखे को रिलीफ ॾियां थो, ज़ाहिर आहे हुनजे दिलि में हिकिड़ो सॉफ्ट कॉर्नर त पैदा थिए थो न. त ॾुखे वक़्त में हिकिड़े माण्हू मुंहिंजे कमु आयो आहे, लामाला हू मूंखे इलेक्शन में वोट बि ॾींदो. त इन तरह सां जेको माण्हू इनखे हिकिड़ी रांदि सम्झी ऐं हिकिड़ो बिज़नेस सम्झी करे थो, ॿधाए बि पाण ऐं वरी छॾाए बि पाण, उहो घणी ॾींहंनि ताईं हली न सघंदो आहे. इहो जेको ढकोसलो ऐं ढोंग आहे न, इहो एक्सपोज़ थी वेंदो आहे ऐं उहे माण्हू पोइ नथा हली सघनि. अॼु शऊर वधियल आहे माण्हुनि जो, आम माण्हू बि हर ॻाल्हि खे सम्झे थो पियो. ऐं हिते सिर्फ़ु जेन्युइन माण्हू जेके पब्लिक सां लाॻापा बि रखनि था पिया, पब्लिक जे कम बि अचनि था पिया, डेवलपमेंट जेतिरे कराए सघे थो उहो डेवलपमेंट बि थिए थी पई. पर असुल ॻाल्हि आहे अवेलेबिलिटी ऐं रिलीफ. जेकॾहिं तव्हां अवेलेबल आहियो, माण्हू को मसइलो खणी अचे थो, तव्हां हुन सां मिलो था, हुनखे ॿुधो था, हुनजे लाइ टेलीफोन कयो था पिया, हुनजो मसइलो छोटो मोटो हल थी वञे थो, उहो माण्हू सेटिस्फाई थी घर वापसि हलियो थो वञे. बेसिक जेका असांजी पॉलिटिक्स आहे सिंध जी ख़ासि तरह सां, मां सम्झंदो आहे ऑल ओवर पाकिस्तान, पर सिंध जी बेसिक पॉलिटिक्स इहा ई आहे. आम माण्हू खे जेकॾहिं रिलीफ, ऐं हूअं मां सम्झां थो त हर MNA, हर MPA, हर मिनिस्टर जो कमु बि बुनियादी इहो ई आहे.
आम माण्हू खे जेकॾहिं असां रिलीफ न ॾियूं, प्रोटेक्शन न ॾियूं, आम माण्हू जो कमु न कयूं त पोइ असां इलेक्ट छा जे लाइ था थियूं? ईअं नाहे त मतिलबु जेको पॉलिटिकल फैमिलीज़ आहिनि हिकिड़ा त काफ़ी उन्हनि जा हारी आहिनि के वरी न, इहो हिकिड़ो उन जा ग़लति मुरीद concept बि आहे। अथनि, न, इहो ग़लति concept आहे। ईअं वोट नथो मिले। कंहिं बि पॉलिटिशियन जा एतिरा हारी कोन्हनि जो हुनखे उन्हनि जे वोटनि ते उहो इलेक्ट थी वञे, या कंहिं बि पीर जा एतिरा मुरीद कोन्हनि जो सिर्फ़ु मुरीदनि जे वोट ते इलेक्ट थी वञे, या कंहिं बि सरदार जा एतिरा ट्राइब्समैन कोन्हनि जो पंहिंजे सिर्फ़ु ट्राइब जे करे उहो इलेक्ट थी वञे। ईअं न, उहो ठीकु आहे, हिकिड़ो वोट बैंक कुझु न कुझु परसेंटेज ज़रूरु थिए थो, पर जेको इलेक्ट थिए थो माण्हू उहो आम वोट जे करे थिए थो पियो, मासिस जे करे थिए थो। डोंट यू थिंक दैट असां वटि जेको सरदार आहे या जेको फ्यूडल जंहिंखे चऊं, अवल त फ्यूडलिज़म ते डिबेट थिए पई त उहो आहे या कान्हे को, उनजो जेको बेस ऑफ पावर आहे उहो उनजी लैंड आहे जितां उहो ड्राइव थो करे। मुंहिंजे ख़्याल में इहे वैल्यूज़ हाणे चेंज थी विया आहिनि। फ्यूडलिज़म जो हिकिड़ो ज़मानो हुयो जॾहिं बिल्कुलु फ्यूडलिज़म पावरफुल हुयो ऐं पॉलिटिक्स उन फ्यूडल लॉर्ड जे इर्द गिर्द पई घुमंदी रहंदी हुई। इहो 70s खां पोइ मां सम्झां थो उहो फ्यूडलिज़म ग्रेजुअली पोयनि पसाहनि में वञी पियो ऐं आहिस्ता आहिस्ता उहो ख़तमु थींदो वियो आहे। हाणे नालो फ्यूडलिज़म जो ज़रूरु आहे, पर फ्यूडलिज़म एज़ सच उनजो वजूदु हिन वक़्तु मूंखे नज़र कम अज़ कम कोन थो अचे। छाकाणि तव्हां ॾिसो न, वॾा वॾा फ्यूडल्स इलेक्शनियूं हाराए विया आहिनि ऐं आम माण्हुनि खां हुननि इलेक्शनियूं हारायूं आहिनि। इहो ख़ुदि साबित थो करे पियो त उहो फ्यूडलिज़म जेको एज़ एन इंस्टीट्यूशन मौजूदु हूंदो हो, अॼु उन जूं जड़ियूं जेके आहिनि से उहे ख़तमु थी चुकियूं आहिनि। अॼु सिर्फ़ु ख़िदमत, सचाई, माण्हुनि सां राब्तो, इहो कमु अचे थो। हिकिड़ो सुवाल आख़िरी त न हूंदो, उहो आहे बलोचिस्तान जे हवाले सां। उते सूरत ॾाढी ख़राबु आहे ऐं साॻियो जेको भुट्टे साहिब जे पीरियड में बि ऑपरेशन थियो बलोचनि ते, ऐं अयूब ख़ान जे दौर में 58 में बि थियो, बल्कि 48 में बि हुननि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो एक्शन थियो, ऐं उते हाणे बि हालतूं ॾाढियूं ख़राबु आहिनि। उनखे तव्हां कंहिं था ॾिसो, ऐं आर्ग्यूमेंट साॻियो थो अचे त भई सरदारी आहिनि, सरदार तरक़ी जे ख़िलाफ़ु आहिनि। न, मुंहिंजे ख़्याल में इहो बि हिकिड़ो मिसकंसेप्शन आहे त सरदार तरक़ी जे ख़िलाफ़ु आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। बलूचिस्तान जे सरदारनि खे ॾिठो आहे असां ऐं उन्हनि सां इतफ़ाक़ सां मुंहिंजो सभिनी सां हिकिड़ो न्याज़मंदी जो रस्तो आहे। जेके बि बलूचिस्तान जा वॾा सरदार आहिनि उहे सभु इनलाइटेंड ऐं फॉरवर्ड लुकिंग सरदार आहिनि। तव्हांजो जेकॾहिं कॾहिं मुलाक़ात नवाब अकबर बुट्टी सां थी हुजे, या अताउल्ला खान मैंगल सां थी हुजे, या ख़ैर बख्श खान मरी सां थी हुजे, बज़ंजो साहब त ख़ैर गुज़ारियो, उन सां बि यकीननि तव्हांजी किथे थी हूंदी मुलाक़ात, पर इन्हनि सां तव्हां वेहंदव, तव्हां हुन सां डिस्कस कंदव त जेको हुननि जे लाइ हिकिड़ो इम्प्रेशन क्रिएट कयो वियो आहे उहो बिल्कुलु उनजे बरक्स आहे। हू कतन कोन था इहो चाहिनि त असांजे इलाइक़े में तरक़ी न थिए, कतन कोन था चाहिनि त असांजे इलाइक़े में डेवलपमेंट न थिए, पर हुननि खे कुझु रिजर्वेशन ज़रूरु आहिनि पंहिंजे उन एथनिक जेका उन्हनि जी मेजॉरिटी आहे उन जे हवाले सां। उन्हनि खे बलूचिस्तान जे उन ट्रेडिशनल जेका पॉलिटिक्स हले थी उन जे हवाले सां कुझु रिजर्वेशन ज़रूरु आहे, ऐं जेकॾहिं हुननि सां बि डिस्कस थींदो त यकीनन हू लॉजिकली विद आर्ग्यूमेंट्स इहे सभु ॻाल्हियूं कनि था पिया। हुकूमत हिकिड़ी सुठी पहल कई हुई जो हुननि हिकिड़ी कमेटी फॉर्म कई आहे सेनेट जी, जेका हिननि सरदारनि सां ॻाल्हाईंदी। मां सम्झां थो इहो तमामु देरि फ़ैसिलो कयो वियो, इहो अॻु थियणु खपंदो हो, पर देरि आहे दुरुस्त आहे। अॼु बि जेकॾहिं कमेटी ठही आहे त उनखे फौरी तौर ते हिननि सां राब्तो करे ऐं हिन बलूचिस्तान जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल जे ज़रिए को न को हल करण जी कोशिशि करणु खपे। ताक़त बलूचिस्तान में कॾहिं कमु कोन आई आहे, हर दौर में ताक़त खे आज़मायो वियो, जेतिरा डिक्टेटर आया उन्हनि आज़मायो। अनफॉर्चुनेटली भुट्टे साहब इलेक्टेड हुजण जे बावजूदि ताक़त बलूचिस्तान में आज़माई। नैब जी गवर्नमेंट जेका आहे उनखे डिज़ोल्व करे अताउल्ला खान मैंगल वारी ऐं उते ताक़त इस्तेमालु कई वई, पर उन सां मसइले जो को हल त कोन निकितो। उहे बलोच पहाड़नि ते हलिया विया, उतां तहरीक हली ऐं उहो सिलसिलो अॼु ॾींहं ताईं हलंदो पियो अचे। अॼु बि जेकॾहिं इहो सम्झे वञे थो ताक़त जे ज़रिए बलूचिस्तान जे मसइलनि खे हल कयो वेंदो त मां सम्झां थो इन खां वधीक
का ॿी वॾी ग़लती थी नथी सघे। ताक़त जे ज़रिए अॼु ताईं कश्मीर ऐं फ़लस्तीन जो मसइलो हल कोन थी सघियो आहे। ताक़त जे ज़रिए वाना जो मसइलो हल कोन थी सघियो आहे। ताक़त जे ज़रिए बलूचिस्तान जो मसइलो बि हल कोन थींदो। ताक़त कॾहिं बि कंहिं मसइले जो हल न आहे, इट्स ओनली डायलॉग। ऐं अॼु जी मुहज़ब दुनिया में डायलॉग खे छॾे ऐं ताक़त ते माण्हू जेको आहे सो डिपेंड करे, मां सम्झां थो इहो हक़ीक़तनि जे ख़िलाफ़ आहे। इहा ॻाल्हि रूलिंग लीड खे सम्झ छो नथी अचे? अचणु खपे, पर इत्तेफ़ाक़ जी ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू पावर में हूंदो आहे उहो हुनखे ॻाल्हि कुझु घटि सम्झ में ईंदी आहे। आख़िरी सुवाल सिंध जे हवाले सां ॾाढो अहम सुवालु आहे। कालाबाग डैम जो मसइलो, जेके बि हुकूमतूं आयूं आहिनि माज़ी में, पीपल्स पार्टी जे ॿिनि हुकूमतुनि खे छॾे करे उहे बेज़त आहिनि कालाबाग डैम जे हवाले सां। ऐं सदर मुशर्रफ साहिब त ऐं चौधरी शुजात जो बि आहे त फ़ैसिलो करणु खपे, बादशाह पहिरीं ठहे या कालाबाग डैम पहिरीं ठहे। तव्हांजो इलाही सारी स्पीचिस आहिनि क़ौमी असेंबली में कालाबाग डैम जे हवाले सां, तव्हां सिंध जो मौक़ो रखियो आहे, तव्हां कीअं था ॾिसो डैम ठाहींदा? साईं, लॻे त ईअं थो त डैम लाइ बिल्कुलु तयारी करे चुका आहिनि, कालाबाग डैम ठाहिण जे लाइ। कल्ह राति बि टेलीविज़न ते प्रेसिडेंट साहिब जो जेको इंटरव्यू पिया आयो उन मां बि इहो तासुर पियो मिलियो, ऐं चौधरी शुजात हुसैन साहिब जो बि जेके स्टेटमेंट्स थियूं अचनि उन मां बि इहो इन क़िस्म जो तासुर थो मिले पियो। मुस्लिम लीग पार्लियामेंट्री पार्टी मुंहिंजा बि जेके सिग्नल्स था अचनि उन मां बि इहो तासुर थो मिले पियो। पर सवालु पहिरियों इहो आहे त पाकिस्तान हिकिड़ी फेडरेशन आहे, इन चइनी यूनिट्स जो पाकिस्तान में हिकिड़ो रोल आहे। 3 नंढा सूबा ज़रूरु असां आहियूं, पर असां कंहिंजा महकूम न आहियूं। पाकिस्तान जॾहिं ठहियो हुयो त इहे सूबा पंहिंजी जाइ ते हक़ीक़त हुआ, उन्हनि पंहिंजा राइट्स जेके आहे उहे सरेंडर कया हुआ पाकिस्तान जे हक़ में, कॉन्स्टिट्यूशन जी सूरत में, त हुननि जे राइट्स खे तहफ़ुज़ ॾिनो वेंदो। अॼु बि कॉन्स्टिट्यूशन मौजूदु आहे 73 जो, उन में बि गारंटीज़ मौजूदु आहिनि। फेडरेशन में को बि अहिड़ो प्रोजेक्ट फेडरल गवर्नमेंट नथी ठाहे सघे जेको नंढनि सूबनि या फेडरेटिंग यूनिट्स जे इंट्रस्ट जे ख़िलाफ़ हुजे। इहो बिल्कुलु वायलेशन हूंदी, न सिर्फ़ु कॉन्स्टिट्यूशन जी बल्कि इख़लाक़ी तरह बि। फेडरेटिंग जेके असांजी फेडरेशन आहे उनजी बि वायलेशन हूंदी। सिंध असेंबली हिकु दफ़ो न बल्कि हिकु दफ़े खां वधीक मुख़्तलिफ़ असेंबलियूं सिंध जूं कालाबाग जे ख़िलाफ़ करारदाद यूनानिमसली पास करे चुकियूं आहिनि। फ्रंटियर जी असेंबली यूनानिमसली करारदाद पास करे चुकी आहे। बलूचिस्तान जी असेंबली उनजे ख़िलाफ़ करारदाद पास करे चुकी आहे। जॾहिं चइनि वञा 3 फेडरेटिंग यूनिट्स हुन प्रोजेक्ट जे ख़िलाफ़, त मूंखे सम्झ में नथी अचे त छो आख़िर हुकूमत इन ते बज़िद आहे। न सिर्फ़ु इहो, इरसा जी जेका टेक्निकल कमेटी हुई उन ख़ुदि इन जी मुखालफ़त कई आहे टेक्निकल ग्राउंड्स ते। उन्हनि जी रिपोर्ट मौजूदु आहे त कालाबाग डैम फीज़ेबल न आहे, ऐं उन्हनि कंपेयर कयो आहे भाषा खे विद कालाबाग डैम। भाषा में तव्हांजी स्टोरेज कैपेसिटी कालाबाग खां वधीक आहे। भाषा में तव्हांजी पावर जनरेशन कालाबाग खां वधीक थींदी, ऐं डिस्प्लेसमेंट भाषा में टोटल 24,000 माण्हू डिस्प्लेस करणा पवंदा, जॾहिं त कालाबाग ठाहिण में तव्हांखे तक़रीबन 1.5 लख माण्हू जेके आहिनि से डिस्प्लेस करणा था पवनि। त हर एंगल खां भाषा फेडरेशन खे वधीक फ़ाइदे ॾियण वारो प्रोजेक्ट। तव्हां सपोर्ट था कयो भाषा डैम खे? असां बिल्कुलु सपोर्ट था कयूं। डैम जी ज़रूरत आहे पाकिस्तान खे, ज़ख़ीरो असांखे ठाहिणु घुरिजे, छाकाणि त पाणी हिन महिल असां वटि खोट आहे पाणी जी। असांखे हिकिड़े डैम जी ज़रूरत आहे, मगर उहो डैम ठहे जंहिं ते 4 फेडरेटिंग यूनिट्स पाकिस्तान जा मुतफ़िक़ हुजनि। ज़िद करे हिकिड़ो डैम ठाहिण, जॾहिं 3 यूनिट्स हिकिड़े जी मुखालफ़त कनि था कालाबाग डैम जी, त पंजाब जेकॾहिं ज़िद करे उहो प्रोजेक्ट ठाहींदो त मां सम्झां थो इन सां त नफ़रत जो ॿिज जेको आहे सो असां हिते पोखींदासीं हिन फेडरेशन जे अंदरि।
तव्हां उन जा नतीजा पोइ ख़राब भी निकिरी चयो त पाणी जी खोट आहे, असां वटि उनखे डैम जी ज़रूरत आहे। बिल्कुलु आहे। हिन वक़्तु परवेज़ मुशर्रफ जो इहो मौक़िफ़ आहे त पाणी जी शॉर्टेज आहे, उन करे डैम तव्हांखे खपे। जॾहिं त जेके एग्ज़िस्टिंग डैम्स आहिनि उहे बि असां फिल कान पिया करे सघूं, पाणी कान्हे को। जॾहिं पाणी कान्हे को, पहिरीं हिकिड़ो आर्ग्यूमेंट हूंदो त भई पाणी इज़ाफ़ी आहे, उन करे उनखे सेव कयो। समुंड में वञे थो हेठि कोई 35 MF जो उन्हनि बाबला जो अगरि खरो आहे त उहो वञे ज़ाया थिए थो। त इहे ॿ आर्ग्यूमेंट्स चेंज कीअं थिया आहिनि? पहिरीं आर्ग्यूमेंट त पाणी घणो आहे, स्टोरेज न घणो पाणी कोन्हे, उहो मां कोन चयो त पाणी घणो आहे। पाणी जी अॼु बि इहा सिंध जी त आर्ग्यूमेंट इहा आहे त असांखे पहिरियों इहो प्रूव करे ॾियो त तव्हां वटि वाफ़र मिक़दार में पाणी मौजूदु आहे डैम भरण जे लाइ, त पोइ डैम भले ठाहियो। उहो बि हिन महिल ताईं कन्विंसिंगली जेके वापटा जा कर्ता धर्ता आहिनि हिन महिल ताईं, या जेके कालाबाग डैम जा हामी आहिनि, उन्हनि हिन महिल ताईं इहो कन्विंसिंगली कोन ॿुधायो आहे त असां वटि केतिरो पाणी हिन महिल एक्सेस में मौजूदु आहे। हिकिड़ी आर्ग्यूमेंट इहा आहे त असां वटि एक्सेस में पाणी कोन्हे, तंहिं करे डैम ठाहिणु फज़ूल आहे। मां तव्हां सां उहा ॻाल्हि कई त जेकॾहिं बज़िद आहे गवर्नमेंट, इहो बि पॉसिबल आहे त असां ड्राई साइकिल मां गुज़री रहिया आहियूं, अॻिते हली वरी वेट साइकिल में 10 साल 15 साल असां गुज़रूं ऐं बारिशूं वधी वञनि, ग्लेशियर्स वधीक पगरनि, बर्फ़ पगरे, पाणी घणो अचे, उन महिल असांखे डैम जी ज़रूरत पवंदी। उन आर्ग्यूमेंट खे ज़हन में रखंदे जेकॾहिं डैम ठाहिणो ई आहे त पोइ उहो डैम ठाहियो जंहिं ते चारई फेडरेटिव यूनिट्स मुतफ़िक़ आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में भाषा ते कंहिं बि नंढे सूबे खे एतिराज़ु कोन्हे। कालाबाग ते बुनियादी तरह ते जेको एतिराज़ु आहे उहो इहो आहे त कालाबाग जी डिज़ाइन में ओरिजिनली न हुयो। ओरिजिनली कालाबाग सिर्फ़ु डैम हो, उन में बाद में डिज़ाइन चेंज करे ऐं उनखे बराज जी शक्ल ॾिनी वई आहे। लेफ्ट बैंक राइट बैंक ॿिन्हिनि ते 2 चैनल्स उन में शामिल कई वियूं आहिनि उनजी डिज़ाइन में। हाणे इम्प्लीमेंट कनि था नथा करनि, इहो अलाह बहितर थो ॼाणे, पर जेको जंहिं शइ ते एतिराज़ु आहे उहो इहो आहे सिंध खे त इन्हनि चैनल्स ठाहिण जी ज़रूरत छो आहे। जॾहिं डैम स्टोरेज लाइ थो ठहे ऐं पावर जनरेशन लाइ थो ठहे पियो त पोइ चैनल्स जी त ज़रूरत कान्हे। उहो पाणी पावर जनरेट करे वरी दरिया में हेठि ईंदो ऐं असांजे फसलनि जे कमु ईंदो। पर जे चैनल तव्हां लॻाईंदो, लामाला उन मां पाणी खणंदो बि सही, ऐं खणंदो त उन इलाइक़े जूं ज़मीनूं आबाद थींदियूं, ऐं जे उहे ज़मीनूं आबाद थींदियूं त शॉर्टेज लोअर राइपेरियन खे थींदी आहे। ऐं असां पुछड़ी वारा आहियूं सिंध में हिते, त असांजी जेका आर्ग्यूमेंट आहे उहा इहा आहे कालाबाग जे ख़िलाफ़ु त असांजे कॉस्ट ते सिंध खे सुकाए तव्हां पंजाब जूं ज़मीनूं आबाद करणु चाहियो था पिया कालाबाग डैम ठाहे करे, इहो असां लाइ क़ाबिल क़बूल न आहे। डैम ठाहिणो आहे, भाषा ठाहियो। हाणे भाषा अहिड़ी साइट आहे जिते उहो पहाड़नि जे दरमियान आहे, उते को चैनल ठही नथो सघे। उहा हिकिड़ी नेचुरल गारंटी आहे। अॼु इहा चयो थो वञे त असां हिन में चैनल्स न हणंदासीं, पर गारंटी कहिड़ी आहे त सुभाणे डैम ठाहे उन खां पोइ चैनल्स उन में एड कई वञनि त केरु रोकींदो। हिते क्राइसिस ऑफ कॉन्फिडेंस रहियो आहे पाकिस्तानी फेडरेशन जे अंदरि। अॼु हुकूमत आहे, हिकिड़ो हुकुमरान गारंटी हिकिड़ी ॾिए थो, सुभाणे तब्दील थी वई त उहे अॻियूं सभु गारंटियूं उन हुकुमरान सां गॾु हली वेंदियूं आहिनि। हिते को अहिड़ो सिस्टम असां वटि कोन्हे जंहिंजे ज़रिए असां फ़ैसिलनि ते, कंहिं बि हुकूमत जे फ़ैसिलनि ते अॻिते हली अमल कराए सघूं, पोइ चाहे उहा हुकूमत तब्दील बि थी वञे। हिते त इहो तारीख़ गवाह आहे त जेको हुकुमरान अचे थो उहे पंहिंजा कयल फ़ैसिला पाण सां गॾु खणी थो वञे। वरी नओं हुकुमरान नया आइडियाज़ खणी अचे थो ऐं नया पैकेजिस खणी अचे थो, नई इम्प्लीमेंटेशन्स करण जी कोशिशि करे थो। वरी जॾहिं उहो वञे थो त उहे अधूरा प्रोजेक्ट रहिजी विया, उहो हले वियो, वरी टियों हुकुमरान टी ॻाल्हि करे थो। त अहिड़े माहौल में सिंध खे कहिड़ी गारंटी आहे त उहो कालाबाग डैम असांजे कॉस्ट ते न ठहंदो। हुते छाकाणि त नेचुरल गारंटी आहे पहाड़नि जे विच में। डैम ठहे थो त छा था पायूं, संजो रद अमल छा हूंदो, या तव्हां जहिड़नि बाशोर माण्हुनि जो? साईं, मुंहिंजे ख़्याल में देयर आर नो टू ओपिनियंस अबाउट इट। इन ते त वाज़े आहे सिंध जी सोच कालाबाग जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे सिंध। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो डिसीशन जेकॾहिं गवर्नमेंट करे थी पई त इहो ख़ुदि ट्रबल खे दावत ॾियणु आहे फेडरेशन जे अंदरि। बिला वजह हिकिड़ो मसइलो पाण खड़ो कनि था, हिकिड़ो इशू पाण खड़ो कनि था ऐं अहिड़ो फ़ैसिलो कनि था अणवणंदड़ जेको 3 फेडरेटिव यूनिट्स जे लाइ क़ाबिल क़बूल आहे।
साईं तव्हां वटि महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। महिरबानी थैंकफुल टू यू। थैंक्स। नाज़रीन, पीपल्स पार्टी जे MNA मीर रज़ा ख़ान बजारानी साहब जो इंटरव्यू तव्हां ॿुधो। मीर साहब जेतोणीकि ऐं मीर साहब जी पार्टी बि इक़्तिदार में रही आहिनि, पर मीर साहब जो चवणु आहे त वक़्त जी हुकूमतुनि खे माण्हुनि जी ॻाल्हि मिड़ई कुझु घटि सम्झ में ईंदी आहे। इजाज़त ॾींदा पंहिंजे होस्ट मुश्ताक राजपूत खे। साथ सलामत।